प्यारा शागिर्दो थार एजुकेशन यूट्यूब चैनल ने भली कार आऊं कृष्ण परमार। अॻे वीडियो में असां सिंधी ॿियो किताब जो सबक 11 पढ़ियो होसीं। अॼु असां पढ़ंदासीं हिन सबक जी मश्क। हिन मश्क में सवालनि जा जवाबनि, मुंदनि में छा छा थिए थो ऐं मुंदनि जो चार्ट, मुंद कहिड़े महीने जी कहिड़ी तारीख़ खां शुरू थिए थी सम्झाईंदुसि। अचो त मश्क करियूं। हिन मश्क जो पहिरियों हिसो आहे हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल आहे साल में केतिरियूं मुंदूं थींदियूं आहिनि। हिन जो जवाब आहे साल में 4 मुंदूं थींदियूं आहिनि। ॿिए सवाल आहे गुल फुल कहिड़ी मुंद में टिड़नि था। हिन जो जवाब आहे गुल फुल बहार जी मुंद में टिड़नि था। जीम सवाल है वणन मां पन कहिड़ी मुंद में छणनि था। हिन जो जवाब है वणन मां पन सरव जी मुंद में छणनि था। दाल सवाल है अव्हांखे कहिड़ी मुंद पसंदि आहे। हिन जो जवाब है असांखे बहार जी मुंद पसंदि आहे। हे सवाल है हिन बैत मां तव्हांखे कहिड़ियूं सिटूं वधीक वणनि थियूं ऐं छो थियूं वणनि। हिन बैत मां ही सिटूं वणनि थियूं। वण टिण ॿूटा ॾिसजनि था सभु सुहिणा, बाग़ लॻनि था मन खे मोहिणा। इहे सिटूं इन्हीअ करे वधीक वणनि थियूं जो हिननि सिटनि में बहार जी मुंद जी ख़ूबसूरती आहे। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे ॿारो। इहो बैत सुर ऐं लय सां ॿुधायो। हिन बैत खे मूं सुर ॾेई हिकु वीडियो ठाही आहे जेका हिन खां अॻु में मूं अपलोड कई आहे। उहा हिन सुर सां आहे। ॿारो अची मिड़ो हिकु माग ॻायूं चैन मुंदनि जो राग ॻायूं चैन मुंदनि जो राग। हिकिड़ी तिन मां ॾिसणु न विसारिजो। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजनि थार एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। हिन मश्क जो टियों हिसो आहे यादि रखो त बहार में वण टिण सावा थी वेंदा आहिनि। सावण जी मुंद में मींहं वसंदा आहिनि। सरव खे पननि छणण जी मुंद बि चइबो आहे। सियारे में सीउ पवंदो आहे ऐं गरम कपिड़ा पाइबा आहिनि। हिन मश्क जो चोथों हिसो आहे ॿारो चार्ट ॾिसी मुंदनि जा नाला ॿुधायो। हीअ मुंदनि जो चार्ट आहे। हिन मुंद जो नालो आहे सियारो, बहार, ऊन्हारो, सरव। हिन चार्ट खां सवाइ आउं वधीक मुंदनि बाबति मालूमात ॾींदो हलां त कहिड़ी मुंद कहिड़े महीने जी कहिड़ी तारीख़ खां शुरू थिए थी। हीअ मुंदनि जो चार्ट आहे। साल में 4 मुंद थींदियूं आहिनि, सियारो, बहार, ऊन्हारो, सरव। ॿाहिरीं गोल में ही मुंदनि जा नाला लिखियल आहिनि ऐं हिननि मुंदनि खे अलॻि करण लाइ ही लीकूं ॾिनल आहिनि। हे अंदरीं गोल में ईस्वी सन जे महीननि जा नाला आहिनि। जनवरी, फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर। ऐं कहिड़ो महीनो किथां खां शुरू थिए थो केसि ताईं आहे। जनवरी महीनो हितां खां वठी हेसि ताईं आहे। फेबरवरी में हितां खां वठी हेसि ताईं आहे। मार्च महीनो हितां खां वठी हेसि ताईं आहे। अप्रैल महीनो हितां खां वठी हेसि ताईं आहे। ईअं 12 ई महीना ईअं लीकनि ज़रिए विरहायल आहिनि। हाणे आउं तव्हांखे सम्झायां त मुंद कहिड़े महीने जी कहिड़ी तारीख़ खां शुरू थिए थी ऐं कहिड़े महीने जी कहिड़ी तारीख़ ताईं हुजे थी। मिसाल आहे सियारो मुंद आहे। सियारो मुंद ही नवंबर महीने जी ही 1 तारीख़ खां शुरू थिए थो ऐं फेबरवरी महीने जी 15 तारीख़ ताईं हूंदो आहे। ही फेबरवरी महीने जे अधु ताईं लीक कढियल आहे। हीअ लीक अधु महीने खे ज़ाहिर करे थी। यानी सियारो 1 नवंबर खां 15 फेबरवरी ताईं हूंदो आहे। बहार जी मुंद कॾहिं खां शुरू थिए थी। हाणे 15 फेबरवरी ताईं सियारो, 16 फेबरवरी खां 15 अप्रैल ताईं बहार जी मुंद हूंदी आहे। हीअ अप्रैल महीनो आहे। अप्रैल महीने जी 15 तारीख़ ताईं। हाणे 16 अप्रैल खां ऊन्हारे जी मुंद शुरू थिए थी। हीअ मुंद आहे ऊन्हारे जी जेका साल जी वॾे में वॾी मुंद आहे ऐं इहा मुंद शुरू थिए थी 16 अप्रैल खां सेप्टेंबर जे अधु ताईं यानी 15 सेप्टेंबर ताईं ऐं 16 सेप्टेंबर खां 31 अक्टूबर ताईं। अक्टूबर महीनो सॼो यानी 16 सेप्टेंबर खां 31 अक्टूबर ताईं सरव जी मुंद हूंदी आहे। प्यारा शागिर्दो, अॼु असां सिंधी ॿियो किताब जे सबक 11 जी मश्क कई आहे। ईंदड़ वीडियो में असां सबक 12 पढ़ंदासीं। वीडियो ॾिसण जी महिरबानी।